ऑल स्टेशन इंडस वन तमाम पंहिंजे वॾनि मुंशियुनि खे नोट करायो। जनाब जहांगीर साहब नौशरो फिरोज़ जो हुकुम आहे। ऑल स्टेशन इंडस वन हे नोट कयो। तमाम पंहिंजे वॾनि मुंशियुनि खे नोट करायो। हिकु नंढो मुंशी या वॾो मुंशी थाणे ते रहे, बाक़ी तमाम नफ़री खणी हाणे जो हाणे प्राइवेट गाॾियुनि में सरकारी गाॾियूं आहिनि, जीअं वणेनि तीअं कनि, पर इहा नफ़री खणी हाणे जो हाणे जनाब जहांगीर साहब खे पहुचाइनि मोरो। जेको वॾो मुंशी इन ते अमल न कंदो उहो क्वार्टर गार्ड सस्पेंड लाइन हाज़िर थींदो। इहे तमाम खे नोट करायो वॾनि मुंशियुनि खे। इहो वॾे मुंशी पुलिस लाइन जे लाइ बि हुकुम आहे। जेका केदी पार्टी वारी नफ़री आहे उहा बि खणी पहुचाए। ॿ टे जवान मोकिले पंहिंजो थोरो कयो अथनि। इहे तमाम खे नोट करायो हाणे जो हाणे ते सख़्ती सां अमल कनि। 10-15 मिंटनि जे अंदरि जेकॾहिं नफ़री पहुचाइनि था त ठीकु आहे, न त पाण सम्झ